नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां के ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां ॻोठ न्याल सोलंकी में सोलंकी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो आहे। झेड़े में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी ऐं क़त्ल थियल खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, अव्हांखे आगाह कंदा हलूं त राणीपुर भरिसां ॻोठ न्याल सोलंकी में सोलंकी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो आहे। झेड़े में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे राणीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम शेख, आगाह कजो छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, राणीपुर ॻोठ नियाल खान सोलंकी में सोलंकी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो रिटायर फौजी इंतज़ार अली सोलंकी क़त्ल थी वियो आहे, जॾहिं त ॿ ॼणा इंतज़ार अली सोलंकी ऐं आबिद सोलंकी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे इलाज लाइ हिंगोर जा इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। क़त्ल थियल रिटायर फौजी दार सोलंकी जो इलाज इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो आहे। आख़िरी तलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाह करण लाइ।